दादूलग मोंदर थाणे जी हद में नौजवान सदाम शहानी मथां कातलाणो हमले में नौजवान सदाम शहानी वल्द अब्दुल ख़ालिक शहानी सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान के सिविल अस्पताल दादू आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां ज़रूरी इलाज करण बाद सेवण अस्पताल रेफर कयो वियो। ज़ख़्मी नौजवान सदाम शहानी जे सोट आलम शहानी सिविल अस्पताल दादू में मीडिया के बयान ॾींदे चयो त मुंहिंजे सोट खे ज़ाती दुश्मनी तहत 2 टे चक्कर नूर मोहम्मद उर्फ़ नूरो शहानी हमलो करे सख़्त ज़ख़्मी कयो आहे। असां मोंदर थाणे ते पहिरियां बि रिपोर्ट दाख़िल कराई हुई, पर वरी ॿीहर नौजवान ते हमलो करे मरड़ें करे छॾियो। हिननि वधीक चयो त मोंदर थाणे ते न SHO आहे, न ई वरी वॾो मुंशी मुक़ररु आहे। हिकु अहलकार मौजूदु हुयो, जंहिंखां लेटर वठी असीं दादू अस्पताल इलाज कराइण लाइ आया आहियूं। डॉक्टर इलाज करण खां पोइ नौजवान खे सेवण अस्पताल वञण जे लाइ चयो आहे। हिननि SSP दादू सेशन जज दादू खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।